अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है त अल्लाह ताला तव्हां असांजे हिन आमद खे हिन वेहण खे हिन ॿुधण खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। असां उन्हनि बचड़नि जे लाइ दुआगू आहियूं ऐं उहे नियाणियूं जन पंहिंजे सीननि खे क़ुरान सां आरास्ता कयो। अल्लाह साईं इन्हनि बचड़नि जे इल्म में अमल में उम्र में बरकत अता फरमाए ऐं असां उन्हनि जे वालिदैन खे बि मुबारक ॾियूं था जो पंहिंजे औलाद खे क़ुरान जे तालीम जे हवाले कयो ऐं क़ुरान जे तालीम जे लाइ पंहिंजे औलाद खे वक़ुफ़ कयो। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला असांजे उन्हनि इदारनि खे जिथे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी तालीम हले थी अल्लाह साईं इन्हनि इदारनि खे ता क़यामत आबाद फरमाए। अज़ीज़ो उहे वाहण उहे वस्तियूं उहे ॻोठ उहे इलाइक़ा ख़ुशि नसीब आहिनि जिथे क़ुरान जो आवाज़ ऐं क़ुरान जो इदारो ऐं अल्लाह जो नालो जाते रोशन थे तो ये खुश नसीब इलाका है। तव्हां सां हज़ूर जी उम्मत आहियूं। अल्लाह साईं जंहिं बि नबीअ खे किताब अता फरमायो उन नबीअ जे उम्मत खे पाबंद बणायई त इन किताब ते हलो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए अल्लाह साईं बनी इसराइलन खे तौरात अता फरमाई ऐं पोइ उन्हनि खे पाबंद बणाए वियो त इन तौरात ते अमल कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए अल्लाह साईं उन जे उम्मत खे इंजील अता फरमायो ऐं उन्हनि खे इहो हुकुम कयो वियो त इन इंजील जे मुताबिक़ दुनिया में ज़िंदगी बसर कयो। हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए अल्लाह साईं उन जे उम्मत खे ज़बूर अता फरमायो ऐं उन्हनि खे पाबंद बणायो वियो त इन अल्लाह जे ॾिनल किताब ज़बूर जे मथां अमल कयो। तव्हां असां आख़िरी उम्मत आहियूं। मुझे हजूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो अन आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम मां अंबिया जी पिछाड़ी आ तव्हां उम्मतुनि जी पिछाड़ी आहियो। फरमायो ला नबी बादी मां ॿियो नबी न ईंदो ला उम्मत बादकुम तव्हां खां पोइ ॿी उम्मत कान ईंदी ला किताब बाद किताब अल्लाह कुरान पाक खां पोइ ॿियो किताब हिन ज़मीन ते न ईंदो। लिहाज़ा तव्हां असांखे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए सां अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तरफ़ां ही किताब हिन उम्मत खे अता फरमायो। फरमाई इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती ही अक़वम हजूर जा उम्मती आओ तव्हां आख़िरी उम्मत आहियो तव्हां जे लाइ असां इहो क़ुरान पैगंबर जे ज़रिए तव्हांखे ॾिनो अथसे। लिहाज़ा इन क़ुरान पाक जे अंदरि तव्हां जे लाइ सौ रस्तो मुहैया थी पंहिंजे अक़ाइद जी दुरुस्तगी आमाल जी दुरुस्तगी अखलाक ऐं किरदार ऐं दुनिया जे अंदरि रहण जे लाइ तव्हांखे उसूल मुहैया इहो किताब कंदो। पंहिंजे निज़ाम मईशत खे बहितर बणायो पंहिंजे इलाइक़े खे पुरअमन बणायो ऐं पंहिंजे इलाइक़े खे मुहज़्ज़ब बणायो ऐं पंहिंजे इलाइक़े मंझां फ़हाशी ऐं उरियानी जो ख़ात्मो कयो।
बेहतर में बेहतर जिंदगी गुजारण जा उसूल हिन कुरान के जरिए से तवा के ॾिना अथसि। फरमाई मन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्स। पो जे इंसान हजूर जे उम्मत मजा जन मानुन हिन कुरान पाक जे ॾिनल उसूलन जे मुताबिक जिंदगी गुजारी उनजो पंहिंजो फ़ाइदो। वमन ज़ल्ल फइन्नमा यज़िल्लु अलैहा। जे बेरा रवि अख्तियार कई कुरान पाक जे दसियल उसूलन जे खिलाफ जिंदगी गुजारे नुकसान भी पंहिंजो अथसि, ॿिए जो नुकसान कोन थियो। अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला असां को इहा ॻाल्हि क़यामत जे ॾींहुं कोन पुछंदो त तुंहिंजो कमंद 1000 मण छो न लथो, तुझी कणक 500 मण छो न लथी, तुझी फुटी 1000 मण छो न लथी, तू हेतरी जमीन छो न हासिल कई, ये ॻाल्हियूं कोन पुछंदा। तू हेतरा प्लाट हेतरा दुकान छो न धारिया, ये ॻाल्हियूं न पुछंदा। जन ॻाल्हियुनि जी ख़ुदा पुछा कंदो असांखे उन्ही जो फिक्र करणु घुरिजे। क़यामत जे ॾींहुं आमाल नामे में जेके शयूं तुरंदूं असांखे उन्हनि जो फिक्र करणु खपे। अल्लाह फरमाए थो वनज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामा। क़यामत जे ॾींहुं असां पंहिंजे ॿारनि जे दरमियान में इंसाफ़ जो ताराज़ू रखंदासीं ऐं पोइ असां पंहिंजे ॿारनि जे मरातिब खे उन्हनि जे आमाल जे हिसाब सां तय कंदासीं। फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फ़ी ईशतिर राज़िया। अल्लाह फरमातो जंहिंजो नेकिन जो पलड़ो ॻोरो थियो उन्हीअ खे इंतिहाई उम्दा मंज़िल उम्दा जाइ अता फरमाईंदासीं। ऐश वारो घर, ख़ुशी वारो घर, अहिड़ो घर, अहिड़ी ज़िंदगी जो ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। न करे उनखे का गणती, को फिक्र, को हुज़्न, को दुख, को गम को लाहिक थी। सदाई ऐश इशरत, सदाई खुशी, सदाई बागो बहार। ऐं जंहिंजो नेकिन जो पलड़ो हल्को थी पियो वअम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हाविया। अल्लाह ताला फरमातो जन बाननि जो नेकिन जो पलड़ो बदकिस्मती सां हल्को थी पियो, फिस्को फजूर वधी विया, नाफरमानी वधी वई, नेक अमल न हुया, उन्हीं इंसान जी जाइ जन्नम हूंदी। हाणे असांखे जॾहिं इहो यकीन आहे त असांखे मरण खां पोइ ॿीहर उथणो ज़रूर आहे। अब असां मुस्लमान आहियूं, कलमो त पढ़ो सभई यार, कलमो सभई पढ़ो, नथो अचे छा? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां हाणे थी पियासीं कलमे वो हुजूर जा उम्मती ऐं असांखे इहो यकीन आहे त अल्लाह साईं वटि असांखे ज़रूर पेश थियणो आहे। रब साईं फरमाए थो मिन्हा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। इंसानो असां तव्हांखे मिट्टी मां पैदा कयो आहे। अल्लाह फरमाए थो वरी तव्हांखे मिट्टीअ में दफ़न कबो। ॾिसूं था जेको हुते वीचारो फौत थी वियो आहे हुनजी क़बर खोटिजे थी, हुनजी क़बर खोटिजे थी, हुनजी क़बर ज़मीन में दफ़न थियूं था। वरी हिकिड़ो ॾींहुं ईंदो अल्लाह ताला फरमाए थो वमिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। इन ज़मीन मां वरी असां तव्हांखे ॿियो दफ़ो उथाईंदासीं। अज़ीज़ो इहो ॾींहुं अचण वारो ऐं इहो यकीनन ईंदो जीअं पाण दुनिया में अॼु वेठा आहियूं, दुनिया जे जहान में दुनिया जे ऐश अशरतुनि मां हिननि सां लज़तूं वठूं था,
ॾिसूं वेसूं था, ॿुधूं था, खाऊं पीऊं था, घुमूं फिरूं था, शादियूं कमियूं सभु ॾिसूं था, इहो यकीनी आहे त पोइ उखरवी ज़िंदगी बि यकीनी आहे, पोइ आख़िर जे मैदान में उथण बि यकीनी आहे। इन जे करे असांखे सिर्फ़ हिन दुनिया जे ज़िंदगी जो ॾींहुं राति फ़िक्र लाहिक़ आहे, यार मुंहिंजी पैदावार कीअं वधंदी, मुझी आमदनी कीअं वधंदी, ऐं मां हिते मोतबर कीअं थींदुसि, मां हिते नामवर कीअं थींदुसि, मां हिन दुनिया में सुखियो सताबो कीअं थींदुसि। पंहिंजे ज़रूरियात खे पूरे करण जे लाइ इंसान दुनिया जे अंदर वड़ा हीला हलाए थो। बाबा हिन कारोबार में फ़ाइदो न थियो, यार हाणे हे कारोबार, बाबा हे हिन में भी पूरत न थी, हाणे वरी हे कारोबार आहे त दुनिया जे ज़रूरतुनि खे पूरो करणो आहे न, ॿियो छा थींदो। जेतिरो भी इंसान सोन चांदी पैसो दौलत गॾु करे इनखे पर कोन लॻंदा जो इहो उॾरे, परवाज़ न कंदो, घुमंदो ज़मीन ते। पंहिंजे ज़रूरत खे इंसान पूरे करण जे लाइ महिनत करे थो। के माण्हू वीचारा पंहिंजे इलाइक़नि खे छॾे करे अदा हल कराची था हलूं कमाइण, हिते गुज़ारो नथो थिए, हिते ॻोठ में घोटकी में असांजो हिते गुज़ारो नथो थिए, बाबा हल वॾे शहर कुछ वक्त उते कमाईंदो, वरी थोड़ो पंहिंजो मेहनत जारी वसारी रखंदो, पर चंदो यार हिते गुजारो कोन थे, अदा हल सऊदी आ रियाल मोड़ींदा, बाक़ी हिन रुपयनि जी बेड़ी न आहे। पोइ के वीचारा सऊदी वञी पंहिंजे ज़रूरत खे पूरे करण जे लाइ, के भॼनि था दुबई, बाबा हाणे दीनार रक़म ॾींदा, बाक़ी हितां जा रियाल ऐं इहे कुझु रक़म ॾींदा, हाणे दीनार वञे। पोइ के ॾिसो त फ्रांस में वेठा आहिनि, के अमेरिका में वेठा आहिनि, के बर्तानिया में वेठा आहिनि, के सऊदी में वेठा आहिनि, के दुबई में वेठा आहिनि। पंहिंजे निज़ाम मईशत के बेहतर बनाइण जे लाइ त दुनिया जे अंदर मां कंहिंजो मोहताज न थियां, हिकु कारोबार खां ॿियो कारोबार, हिकु शहर खां ॿिए शहर ॾे, हिकु मुल्क खां ॿिए मुल्क ॾे ईअं मुंतकिल थींदो वञे थो माण्हू। अज़ीज़ो, ही दुनिया जी जिंदगी आरज़ी आहे, हीअ दुनिया जी जिंदगी आरज़ी आहे, हीअ दाइमी न आहे। जाते असांखे दाइमी रहणो आहे उन घर जो फिक्र असांखे करणु घुरिजे, जाते असांखे हमेशा रहणो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो वइन दारल आखिरत लहियल हयवान लौ कानू यालम। अल्लाह फरमाए तो जेकर इंसान समझन ऐं हकीकत खां आगाह थियन ऐं थोड़ो पंहिंजे समझ खां कम वठन त पोइ हयाती उखरवी अथनि, हीअ हयाती त कुझु न आहे। जन्नत अहिड़ो मक़ाम आहे जो ला यफना शबाबुम वला यबला सियाबुम, न कॾहिं उन्हनि जो कपिड़ो मेरो थींदो, न कॾहिं वरी उन्हनि जो हुस्न को तब्दील थींदो, न कॾहिं उन्हनि जी जवानी पोड़प में तब्दील थींदी। अॼु दुनिया जे अंदर तगय्युर तबदुल दुनिया में ॾिसण में अचे थो। कल नंढड़ो हुयो, अॼु जवान थियो, अॼु हुनजी जवानी जोभन जवानी हुनजे कुवत जो चर्चो आहे त फिलाणो मल, फिलाणो पहलवान, फिलाणे जो हुस्न, फिलाणे जो जमाल, फिलाणे जी दौलत, फिलाणे जी मिल्कियत, फिलाणे जी ज़मीन। कुछ वक्त खां पोइ ज़वाल पज़ीर थिए थो, वरी वीचारो कुछ सालनि खां पोइ अदा हाणे हे वीचारो उहो पहलवान उहो ई आहे, पर वीचारो लुॾे थो, हाणे लुॾे थो पियो, वीचारो पाण हिले थो, सॼी जिस्म कंबेस थो, हुस्न वयो, जवानी वई,
कल अमीर हुयो अज गरीब थी वियो, कल दौलतमंद हुयो अज फकीर थी वियो, कल हिन जी हा कही अज वीचारो बिस्तरे दाखिला, कुछ वक्त का पो वनी कब्र में पयो। मुझा अजीज दोस्त, मुझे हजूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पान फरमायो अल कय्यिसु मन दान नफ्सहु व अमिल लिमा बदल मौत। फरमायो त ता में शाणो हुआ है जो पान के समझे, पंहिंजे चरखे के समझे, पंहिंजे वजूद ते नजर करे, इन्हीं शे ते नजर करे त मां छो आयो आया, मांखे कहीं पैदा कयो, मुझे रोजी जो बंदोबस्त कहीं कयो, मां मोटी काॾे वेंदुसि, मुझे मथों खुदा जा अहकाम केड़ा आहिनि, केड़न मरहलन में मुझे खुदा दुनिया में आंदो, केड़न मरहल में इब्तिदा मुझी छा हुई। इए मानू जे करे पांजे तखलीक ते नजर कंदो तो उन जी इब्तिदा जेका है वनी करे पानी जो कतरो थे। रब साईं फरमाए तो अलम नखलुकुकुम मिन माइन महीन, इंसान दुनिया में तो कंध मथे करे घुमे थो, मुतकब्बिराना अंदाज में घुमे थो, मुझे सदते मुझे घर में अचण जे लाइ तैयार कोने को, दुनिया में नवाब खान है वड़ो जमींदार सॾिजे थो, पर पंहिंजे पैदाइश ते नजर कर तो के असां पानी जे कतरे में पैदा कयोसीं, जेको ज़लील पानी हुयो, किनो पानी हुयो, यखरुजु मिन बैन सुल्ब व तराइब, वो पानी जो कतरो जेको औरत जे सीने मां निकतो, मर्द जे पुठीअ मां निकतो, हिकड़ी जाइ ते वनी करार वरतऊं, उतों तुझी तखलीक थी, बतदरीजन तुझी साख्त थी, ऐं पोइ हिन अंदाज में तोखे करे दुनिया में आंदो से हाणे तू ॾिसे भी अथो, ॿुधे भी अथो, घुमे फिरे भी अथो, ऐं दुनिया में माण्हू भी सॾिजे थो। अल्लाह फरमाए थो पंहिंजे तखलीक ते नज़र। ऐं ॿिए नंबर में फरमायो वामिल लिमा बदल मौत, कम उहे कयो जेके मरण खां पोइ कम अचनि। शाणो माण्हू इहो आहे जेको उहो अमल करे जेको मरण खां पोइ कम अचेसि। लिहाज़ा असां पंहिंजे इन ॻाल्हि ते सोचूं त असांखे वञणो काॾे आहे, कंहिंजे अॻियां हिसाब किताब ॾियणो आहे। अज़ीज़ो, हज़ूर फरमायो दुनिया मज़रतुल आखिरह, दुनिया पोख जी जाइ अथव आखिरत जे लाइ। पोख हिते पोखियो, आखिरत में तव्हांखे नतीजो मिलंदो। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा वहुव मुमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यब वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तहां मुंहिंजो जेके भी नेक अमल कंदा, सालिह अमल कंदा, पोइ मर्द आहिनि चाहे औरतूं आहिनि, ईमान जी हालत में नेक अमल करनि था, अल्लाह फरमाए थो असां उन्हें खे पाकीज़ा जिंदगी अता फरमाईंदासीं, ऐश अशरत वारी जिंदगी नसीब कंदासीं। वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून। अल्लाह ताला फरमाए थो यकीनन असां उन्हें खे नेक अमल जो नेक बदलो मुहैया कंदासीं। वो जेको दुनिया में अल्लाह जे फर्ज़न खे अदा करे थो, दुनिया जे अंदर जेको इंसान पंहिंजे इंसानियत सां हमदर्दी करे थो, पाड़े सां भलो हले थो, कौम सां भलो हले थो, इलाके सां भलो हले थो, खैर खाई करे थो, हुस्न अखलाक जो मुज़ाहिरो करे थो, खल्क सां भी भलो हले थो, खालिक सां भी भलो हले, खालिक जा हक भी पूरा करे थो, खल्क जा हक भी पूरा करे थो, नेक अमल जो नेक बदलो जरूर उन्हें के मुहैया कंदासीं। सो लिहाजा असां हिन दुनिया में अजीज़ इन अमल जे लाइ आया आहियूं। इहो क़ुरान असांखे इहा अमली जिंदगी सेखारे थो। अल्लाह तबारक व तआला इन आयत जे अंदर जेका तिलावत कई वई, टिन ॻाल्हियुनि जो हुकुम फरमाए थो। हिकु त हज़ूर खे फरमाए थो उतुल मा उहिया इलैका मिनल किताब,
ऐं नबी जेको तोरे वायु कयो वियो किताब इन खे पढ़। हज़ूर जे त क़ल्ब अतर ते क़ुरान नाज़िल थियो, पर हकीकत में इहो हुक्म हज़ूर जे उम्मत खे आहे। ओ जन कलमो पढ़ी करे पंहिंजे सीने खे ईमान सां इस्लाम सां मुनव्वर कयो, इन्हनि खे हुक्म आहे त क़ुरान जी तिलावत घणी कयो। हज़ूर जे मथां त क़ुरान नाज़िल थियो। हज़ूर जन क़ुरान पढ़ंदा हुआ एतिरो एतिरो जो अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी, हज़ूर जने क़याम कंदा हुआ, बी करे नमाज पढ़ंदा हुआ रात जो, एडो क़ुरान पढ़ंदा हुआ जो हता वरमत कदमा, तां त कदम मुबारक भी उनजा सुजी वेंदा। इहो हज़ूर जो क़ुरान एडी वडी क़िराअत कंदा हुआ। हज़ूर जे उम्मत के हुक्म आहे, पाण फरमायो खैर अमाल उम्मती तिलावतुल क़ुरान, मुंहिंजे उम्मत जो भले में भलो अमल इहो आहे जो क़ुरान पढ़नि, क़ुरान जी तिलावत। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह क़ुरान जी तिलावत कबी। अब कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके वाइदो मां तव्हां ॾे निहारियां थो, तव्हां अलेकारी था निहारियो, शायदि मानी अचे थी अलाए छा आहे, भई अबा मां बसि कयां। तवज्जो जेको आहे न उहो थोरो 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 तवज्जो खे हेॾे कयो। पाण फरमायूं त मुंहिंजे उम्मत जो भले में भलो अमल क़ुरान, क़ुरान जी तिलावत। पंहिंजे घरनि में क़ुरान पढ़ो, अमड़े न्याणियूं घर में उनखे चओ क़ुरान पढ़नि, नींगड़ा क़ुरान पढ़नि। पाण फरमायो ला तजलू बुयूतकुम क़ुबूरा, पंहिंजे घरनि खे कब्रिस्तान न बणायो, पंहिंजे घरनि खे कब्रिस्तान न बणायो। कब्रिस्तान में ख़ामोशी हूंदी आहे, को भुणकाट भी ॿुधण में कोन ईंदो आहे। फरमायो ईअं घरनि खे क़ब्र न बणायो, क़ब्र में ख़ामोशी हूंदी आहे। पंहिंजे घरनि में क़ुरान पढ़ो, घरनि में ख़ुदा जो नालो हुजे, घरनि में नमाज हुजे। इन जे करे नफ़ली इबादत घरनि में पढ़ो। नफल रात जो पढ़ो था घर में पढ़ो, ज़िक्र अज़कार घर में घणो कयो। ॿाहिरि निकिरंदो त रियाव में शुमार थींदो, माण्हू चवंदा वाह जो निमाज़ी आहे, पोइ तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी, नफ़्स में फोंड पैदा थींदी, नफ़्स फुंडदो। घर में पढ़ंदो त बसि पंहिंजे घर जा बच्चा बि ॾिसंदा त वॾो पढ़े थो, असां बि पढ़ूं। न्याणी ॾिसंदी अमड़ निमाज़ पढ़े थी, न्याणी खे बि रूह थींदो। बच्चो ॾिसंदो त अबो निमाज़ पढ़े थो, हुनखे बि रूह थींदो। पंहिंजे घरनि खे दीन सां, निमाज़ सां, क़ुरान जी तिलावत सां, ज़िक्रुल्लाह सां आबाद कयो। ॿिए नंबर में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो अक़िम सलात, निमाज़ क़ाइम कर। ऐ नबी तुंहिंजी उम्मत निमाज़ पढ़े। हे महीनो मेराज जो आहे, मेराज वारी रात ख़ासि हज़ूर जन खे उम्मत जे लाइ तोहफ़ो जेको मिलियो, निमाज़ मिलियो। पाण फरमायो मुंहिंजो मेराज इहो जो ख़ुदा मूंखे अर्श मुअल्ला ते घुरायो, ऐं मुंहिंजे उम्मत जो मेराज निमाज़ आहे। फरमायो सलात मेराजुल मोमिनीन, निमाज़ मोमिन जो मेराज। पंहिंजे बच्चनि खे निमाज़ जे लाइ तलक़ीन कयो, घर में पंहिंजे ॿारनि खे निमाज़ जी तलक़ीन कयो, पाण खे निमाज़ जो पाबंद बणायो। निमाज़ सां घर में रौनक पैदा थींदी आहे, घर में नूर पैदा थींदो आहे, घर में बरकत पैदा थींदी आहे। निमाज़ घणी पढ़ो। ऐं निमाज़ माण्हू खे आर ॾेराईंदी आहे बुछड़ाई जे कमनि खां। जेकॾहिं माण्हू कंहिं ग़लति महफ़िल में, ग़लति जाइ ते काथे बीठो हूंदो, जेको निमाज़ी पको हूंदो त हुनखे निमाज़ पंहिंजो आर ॾेराईंदी त तूं त निमाज़ी आहे, तूं हिते कीअं बीठो? अरे बाबा तूं त निमाज़ी आहे, तूं कीअं हिन जुआ जे खेल ते बीठो आहे, जुआ जे पतन में वेठो आहे? तूं त निमाज़ी आहे, तूं जो शराब जे गुते ते वेठो आहे। इहा निमाज़ उनखे शर्माईंदी। इन सलात तनहा अनिल फ़ाहिशाइ वल मुनकर, फहाशी बुराई मुनकरात खां इहा निमाज़ रोके थी। निमाज़ जो पाण खे पाबंद बणाए। 3 नंबर में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वला ज़िक्रुल्लाह अकबर, ख़ुदा जो नालो वॾो, अल्लाह जो नालो वॾो आहे। ख़ुदा जो नालो घणो पढ़ो, ज़िक्रुल्लाह घणो कयो। निमाज़ वक़्त ते पढ़बी।
कुरान पाक वुजू करे मानू मस्जिद में या घर में पढ़ंदो उन लाइ वक्त कढंदो जिक्र जे लाइ त वुजू भी शर्त ना है न, छो त मोमिन जी दिल त पाक आ, मोमिन जी दिल पाक आ, वुजू हुजे न हुजे हर वक्त अल्लाह अल्लाह तो मानू करे सके तो न, दिल में अल्लाह जो नालो तो पढ़ी सके तो, मानू मुलाजमत करे तो, कमंद जी वाढी हले थी अल्लाह सा दिल में अल्लाह अल्लाह, रोंबो करे तो, लाबारो करे तो, फुटियूं चूंडे तो, घर में औरत बेचारी अटो गोए थी, बुआरी दे थी, मैं डोए थी, अल्लाह अल्लाह दिल में अल्लाह 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 जो नालो फरमाए वल्ला जिक्रुल्लाह अकबर। अल्लाह फरमाए तो खुदा जो नालो अञा वॾो थो, खुदा सां ताल्लुक कायम कयो। मौत अचानक असां जे मथां बीठो आहे। ॾिसो था तुर्की जे अंदर ज़लज़लो अची वियो, इस्तांबुल में खोड़ माण्हू वीचारा जायूं किरी पयूं, अंदर वीचारा दफन थी विया, उहे घर उन्हनि जूं क़बरूं थी वयूं, ईअं इंसान हेठों खोड़ दॿिजी विया। तव्हां असां वटि जेको मींहुं वठो ऐं जेकॾहिं इहो वरी 24 कलाक ॿियो मींहुं अहिड़ो वसे हा त पोइ असां बि बसि पूरा हुयासीं। इहे नागाहानी आफ़तूं अचनि थियूं, तव्हां असांजे वस में न आहे इन्हनि शयुनि खे रोकणो। इन्हनि खे केरु रोकींदो? चओ त साईं केरु रोकींदो? अल्लाह रोकींदो। इन अल्लाह हुव रज़्ज़ाक़ु ज़ु क़ुव्वतिल मतीन, खुदा जी ताकत सब खां मथे आहे। अज़ीज़ो पोरा याद भी उन्हीं के कजे न, वो नालो भी उन्हीं जो घणो पढ़जे न। अल्लाह जे नाले के घणो पढ़ंदासूं, खुदा जे नाले के दिल में जाइ ॾींदासूं त या दिल बाने जी अल्लाह जे नाले सां मुनव्वर थींदी, दिल रोशन थींदी ऐं रब तबारक व तआला जे ज़ात के रहम ईंदो उन्हीं घर जे मथां। ओ जेको माण्हू नमाज़ूं पढ़े तो, तिलावत करे तो, अल्लाह तबारक व तआला उन्हीं जे मथां आयल मुसीबत उतारे छॾींदो आहे त हे माण्हू त मूंखे यादि करे थो। अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला इन कुरान पाक जी आयत में असांखे इन टिनी शयुनि जो हुकुम फरमाए थो। सब खां पहिरें नंबर में कुरान जी तिलावत, ॿिए नंबर में पाण खे नमाज़ जो पाबंद बणायो, टे नंबर में अल्लाह जो नालो घणो पढ़ो। नौजवान मर्द आ, नौजवान औरत आ, पोड़ो मर्द आ, पोड़ी औरत आ, कमकार में हर को पंहिंजो वञे थो, दिल में अल्लाह जो नालो हुजे, दिल में अल्लाह जो नालो हुजे बस। हिन मदारस में असांखे इहो सबक थो मिले, ताल्लुक बिल्लाह जो सबक मिले थो। ये कुरान जी तालीम जेका है इहा ताल्लुक बिल्लाह जो सबब बणिजे थी पई। ईअं न आहे त कुरान पढ़ी असां छॾे ॾियूं बसि ऐं कुरान ते अमल न कयूं। कुरान ते अमल, अल्लाह जो कुरान जेको चवे थो उन ते करे ॾेखारिजे, उहो अमल करे ॾेखारिजे, उन ते हली ॾेखारिजे। तव्हां असां कोन आख़िरत में तुरंदासूं, तव्हां असांजो अमल तुरंदो। अहिड़ा कम दुनिया में कयूं जंहिंसां असांजे नाम या अमाल में वज़न पैदा थिए। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह आख़िरी हदीस पंहिंजे किताब सही बुखारी में, ऐं बुखारी उहो किताब आहे जो शान में कुरान पाक खां पोइ ॿिए नंबर में जेकॾहिं दुनिया में शान आहे त बुखारी शरीफ़ जो शान आहे, जेको हज़ूर जो कलाम आहे। उन्हीं जे अंदर आखिरी हदीस हजरत अबू हुरैरा साईं को रिवायत करे थो, قال قال رسول الله صلى الله عليه وسلم كلمتان خفيفتان على اللسان ثقيلتان في الميزان حبيبتان الى الرحمن। हज़रत अबू हुरैरा के हज़ूर साईं फरमाइन थो, ए अबू हुरैरा, ॿ कलमा आहिनि जेके रब खे ॾाढा प्यारा आहिनि, ज़ुबान ते हल्का आहिनि, मीज़ान में ॾाढा गौरा आहिनि। हज़रत अबू हुरैरा साईं चवे थो, साईं इहो त मूंखे ॿुधायो कहिड़ा ॿ कलमा आहिनि। हज़ूर जन फरमायो उहे ॿ कलमा इहे आहिनि, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। सभई पढ़ो तो सही, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। इहे ॿ कलमा आहिनि। 100 दफ़ो जेकॾहिं को माण्हू ॾींहं में पढ़े थो ऐं 100 दफ़ो राति जो, अल्लाह ताला हिन समुंड जे झग जे बराबरि जेकॾहिं उन जा गुनाह हूंदा ख़ुदा उहे बि माफ़ करे छॾींदा। एॾा इहे बरकत वारा आहिनि।
दुआ कयो त अल्लाह ताला असां के हजूर जे तालीम जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए ऐं अल्लाह ताला असां के पंहिंजे फरमान जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए तमाम असां सभिनी जे हाज़िरी के खुदा मंजूर ऐं मक़बूल फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबा अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाब अल्लाह से असांजे हाफ़िज़ शबान साहब जे मेहनत के मंजूर ऐं मबरूर फरमाए अल्लाह ताला जेके भी अञा बचड़ा ज़ेरे तालीम आहिनि के भी पाए तकमील ते पहुचाए असां सभिनी के इन्हनि इदारनि सां क़ुरान वारनि सां ताल्लुक़ क़ाइम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला असांजे इन्हनि इदारनि खे हमेशा हमेशा आबाद फरमाए असांजे ॻोठ जे मथां भी रहमत फरमाए जेके पंहिंजे रब ॾे विया आहिनि अल्लाह उन्हनि जे क़ब्रनि खे रोशन फरमाए अल्लाह असांजे मरीज़नि खे शफ़ा अता फरमाए रब साईं असांजे माश के बेहतर बनाए रब तबारक व तआला असां के मोहताजी वारी जिंदगी को बचाए रब्बना आतना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।